सिंध जा मैंग्रोव्स कुदरत जो अहम तोहफ़ो जेको असांजी हिफ़ाज़त करे थो। तसवुरु करियो हिकु अहिड़ो ॿेलो जेको ज़मीन ते न पर समुंड जे किनारे उभिरे थो। हिकु अहिड़ो ॿेलो जेको सामूंडी तूफ़ाननि खां असांजी हिफ़ाज़त करे थो, हज़ारे मुहाणनि जे रोज़गार जो ज़रियो बणिजे थो, मौसमियाती तब्दीली जे असरनि खे घटि करे थो ऐं सामूंडी हयाती खे ज़िंदगी बख़्शे थो। उहे आहिनि मैंग्रोव्स जा ॿेला। सिंध खे दुनिया जे अहम तरीन मैंग्रोव्स इलाइक़नि में शुमार कयो वञे थो। सिंध जे इंडस डेल्टा में लॻभॻि 6 लख हेक्टेयर्स ते पखड़ियल मैंग्रोव्स दुनिया जी सभ खां वॾी ख़ुश्क आबहवा वारनि मैंग्रोव्स ॿेलनि में शामिल आहिनि। सवाल इहो आहे त आख़िर मैंग्रोव्स एतिरा अहम छो आहिनि? सभ खां पहिरियां ई उहे कुदरती हिफ़ाज़ती भित जो किरदारु अदा कनि था। ऊचियूं लहरूं या साइक्लोन साहिल सां टकराइनि था त मैंग्रोव्स जा मज़बूत वण ऐं पाड़ूं उन्हनि जी शिदत खे घटाए छॾीनि थियूं, जंहिं सबबि साहिली आबादी, ॻोठ, ज़रई ज़मीनूं ऐं इंफ्रास्ट्रक्चर महफ़ूज़ रहनि था। माहिरनि मूजिबि मैंग्रोव्स मौसमियाती तब्दीली ख़िलाफ़ बि हिकु असराइतो हथियार आहे। उहे वण फिज़ा मां वॾी मिक़दार में कार्बन डाइऑक्साइड जज़्ब करे पंहिंजी काठ, पाड़ुनि ऐं ज़मीन में महफ़ूज़ रखनि था, जंहिंसां ग्लोबल वार्मिंग जे असरनि खे घटि करण में मदद मिले थी। इन खां अलावा मैंग्रोव सामूंडी हयाती जी नर्सरी पिणु आहे। मच्छियूं, झींगा, केकड़ा पंहिंजी शुरूआती ज़िंदगी इन्हनि ई ॿेलनि में गुज़ारीनि था, जंहिंसां सिंध जे हज़ारे मुहाणनि जो रोज़गार वाबस्ता आहे। इन्हनि ॿेलनि जी अहमियत खे नज़र में रखंदे हुकूमत सिंध ऐं सिंध फॉरेस्ट डिपार्टमेंट गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वॾे पैमाने ते मैंग्रोव्स जी शजरकारी ऐं तहफ़ुज़ जो सिलसिलो जारी रखियो आहे। ॿेलनि वारे खाते मूजिबि मैंग्रोव्स न रुॻो साहिली इलाइक़नि खे समुंड जे अॻिते वधण, तूफ़ाननि ऐं साहिली कटाव खां बचाइनि था, पर हयातियात जे तहफ़ुज़, माहौलियाती तवाज़ुन ऐं पायदार तरक़ी में पिणु अहम किरदारु अदा कनि था। सिंध मैंग्रोव्स जी शजरकारी में आलमी सतह ते पंहिंजी मिसाइल क़ाइमु कंदे 3 गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड पंहिंजे नाले कया आहिनि। साल 2009 में हिक ई ॾींहुं दौरान 5,41,000 खां वधीक ॿूटा पोखिया विया। पोइ 22 जून 2013 ते सिंध पंहिंजो ई रिकॉर्ड तोड़ींदे सिर्फ़ 24 कलाकनि में 8,47,265 मैंग्रोव्स जा ॿूटा पोखे नओं आलमी रिकॉर्ड क़ाइमु कयो। बाद में 2018 में हिकु ॿी कामयाब शजरकारी मुहिम ज़रिए सिंध 3 गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड हासिल करे वरितो, जंहिं में पाकिस्तान खे आलमी सतह ते माहौलियाती तहफ़ुज़ जी हिकु कामयाब मिसाल तौर मुतारिफ़ करायो। सिंध जे इन्हनि क़दमनि खे बैनुल अक़वामी सतह ते पिणु साराहियो वियो आहे। IUCN समेत केतिरा ई आलमी इदारा सिंध फॉरेस्ट डिपार्टमेंट सां गॾिजी मैंग्रोव्स जे तहफ़ुज़ ऐं बहाली जे मंसूबनि ते कमु करे रहिया आहिनि। उहे कोशिशूं गॾियल क़ौमुनि जे मौसमियाती तब्दीली, हयातियाती तनूअ ऐं वेटलैंड सां लाॻापियल आलमी मुआहिदनि सां पिणु हम आहंग आहिनि। मौसमियाती तब्दीली जे हिन दौर में मैंग्रोव सिर्फ़ ॿेला न पर हिकु क़ीमती कुदरती असासो पिणु आहिनि, छाकाणि त उहे ई ॿूटा कार्बन क्रेडिट हासिल करण जो ज़रियो बणिजनि था। कार्बन क्रेडिट हिकु अहिड़ो बैनुल अक़वामी निज़ाम आहे जंहिं तहत जेकॾहिं को मंसूबो माहौल मां 1 टन कार्बन डाइऑक्साइड जे बराबरि गैस जज़्ब या घटि करे थो त उनखे हिकु कार्बन क्रेडिट ॾिनो वञे थो, जंहिंखे आलमी कार्बन मार्केट में विकिरो करे सघिजे थो। इन ई मक़सद लाइ हुकूमत सिंध, सिंध फॉरेस्ट डिपार्टमेंट ऐं निजी भाईवारनि जे सहकार सां डेल्टा ब्लू कार्बन प्रोजेक्ट शुरू कयो वियो, जेको दुनिया जे वॾनि मैंग्रोव्स बहाली मंसूबनि में शुमार थिए थो। हिन मंसूबे तहत इंडस डेल्टा जी लॻभॻि 3,50,000 हेक्टेयर साहिली इलाइक़नि में मैंग्रोव्स जी बहाली, नई शजरकारी ऐं कुदरती माहौलियाती निज़ाम जे तहफ़ुज़ ते कमु जारी आहे। हिते पोखियल वणनि में महफ़ूज़ थियल कार्बन जी मिक़दार खे बैनुल अक़वामी मयार मूजिबि जांचियो वञे थो। आज़ाद इदारा इन जी तस्दीक बि कनि था ऐं पोइ उन्हनि जी बुनियाद ते कार्बन क्रेडिट्स जारी कया वञनि था, जंहिंखे आलमी मार्केट में विकिरो कयो वञे थो। हुकूमत सिंध मूजिबि हिन मंसूबे मां हासिल थींदड़ आमदनी ॿेलनि जी वधीक तहफ़ुज़, नई शजरकारी ऐं साहिली आबादी जी भलाई ऐं बहबूद ते ख़र्च कयो वञे थो। जॾहिं त पहिरें कार्बन क्रेडिट जे विकिरे मां लॻभॻि 1,27 करोड़ अमरीकी डॉलर जी आमदनी हासिल थी। अॼु जॾहिं दुनिया मौसमियाती तब्दीली, सामूंडी सतह में वाध ऐं कुदरती आफ़तनि जहिड़ा संगीन चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रही आहे, अहिड़े वक़्त में सिंध जा मैंग्रोव्स सिर्फ़ वण न पर असांजी कुदरती ढाल, असांजी मईशियत जो सहारो ऐं सामूंडी हयाती जो मस्कन ऐं ईंदड़ नस्लनि जे महफ़ूज़ मुस्तक़बिल जी ज़मानत पिणु आहिनि। मैंग्रोव्स जो तहफ़ुज़ दरअसल इंसाननि, माहौल ऐं पाकिस्तान जे मुस्तक़बिल जो तहफ़ुज़ आहे ऐं सिंध जी ही कामयाब कोशिश उन हक़ीक़त जो
सबूत आहे त जॾहिं असीं कुदरत जी हिफ़ाज़त करियूं था त कुदरत बि असांजी हिफ़ाज़त करे थी।